पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती जो दुनिया में मिसाल नथो मिले। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती हर आज़माइश ते पूरी लहंदी आहे। चीन थोरे वक़्त में तरक़ी जूं नयूं मंज़िलूं माणियूं आहिनि। चीन जी तेज़ रफ़्तार तरक़ी असांजे लाइ मशले राह आहे। पाकिस्तान चीन जे तजुर्बनि मां फ़ाइदो खणी रहियो आहे। चीन जी पैदावारी सलाहियत सॼी दुनिया में मशहूरु आहे। चीन जे नक्श क़दम ते हलंदे तरक़ी करे सघूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बीजिंग में पाक चाइना फ्रेंडशिप एंड बिज़नेस जी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन यात्रा। वज़ीर आज़म सां चाइना इंटरनेशनल डेवलपमेंट कोऑपरेशन एजेंसी जे चेयरमैन ऐं चाइना इंपोर्ट एक्सपोर्ट बैंक जे चेयरमैन जूं मुलाक़ातूं। गॾियल लाॻापन, तरक़ी, स्ट्रेटेजिक एतमाद ऐं अमली सहकार ते ख़यालनि जी ॾे वठि। एजेंसीअ जे चेयरमैन जो चवणु आहे त गॾियल सैटेलाइट मोकिलण सां पाक चीन दोस्ती ख़िलाउनि में पहुची वई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त चीन सां ज़राअत, IT समेत ॿियनि शोबनि में सहकार वधाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान चीन जी तरक़ीअ जे मॉडल मां फ़ाइदो खणणु चाहे थो। ML1 मनसूबे जी अपग्रेडेशन ऐं कराची सर्कुलर रेलवे जी बहाली में चीनी सीड़पकारी जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाकिस्तान में चीनी शहरुनि जी सिक्योरिटी पहिरीं तरजीह आहे। चाइना एक्सिम बैंक पाकिस्तान जे मुआशी तरक़ी में अहम किरदारु अदा कयो आहे। बजट खां अॻु शहरनि खे हिकु ॿियो बिजली जो झटको। नेपरा फी यूनिट बिजली ₹3.33 महांगी करे छॾी। अप्रैल जी फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त बिजली वाहिपेदारनि खां वाधू ओगाड़ियूं जून जे बिलनि में वरितियूं वेंदियूं। इज़ाफ़ी के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते लागू न थींदो। लाहौर हाई कोर्ट नेब जे कानून में सदारती ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस शुजात अली ख़ान शहरीअ जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त अदालत खे इस्तदा कई आहे त सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी करणु। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे तलब। गवर्नर कामरान टेसोरी असेंबली जो इजलास सुभाणे 3 वॻे तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त असेंबली इजलास बजट जे हवाले सां सॾायो वियो आहे। FIA हथां इंसानी स्मगलिंग जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार समाजी अॻवान सारम बर्नी कराची जी मक़ामी अदालत में पेश। अदालत सारम बर्नी खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। सारम बर्नी खे गुज़िरियल ॾींहुं अमरीका खां वापसी ते कराची एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वियो हो। FIA अख़्तियारियुनि जो चवणु आहे त सारम बर्नी ते फ्रॉड, जाली दस्तावेज़नि ऐं इंसानी स्मगलिंग जा इल्ज़ाम आहिनि। हैदराबाद जे परेटाबाद वारे इलाइक़े में गैस सिलेंडर धमाके वारे वाक़े में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॿारड़ी फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 24 थी वियो। बर्न स्पॉट कराची में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे 5 वरियनि जी कंज़ा दम ॾिनो। सिविल अस्पताल जे बर्न स्पॉट में 4 ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़। मीरपुर माथेले जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में शक जी बुनियाद ते 40 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। पुलिस गिरफ़्तार शकी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रखी छॾियो। पुछा ॻाछा जारी। पुलिस पारां शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयलनि में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू शामिल। पुलिस शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे असुल कातिलनि ताईं अञा ताईं न पहुची सघी। मीरपुर माथिलो में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं अदालती कमीशन जोड़ण लाइ शहीद जी अमर जे सॾ ते SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो, रैली, क़ौमी शाहराह बंदि, गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। धरणे में मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सहाफ़ियुनि, सियासी समाजी कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। धरणे में शहीद जूं 2 नियाणियूं बि शरीक। अॻवाणनि जो चवणु आहे त जेसीं ताईं अदालत कमीशन क़ाइमु न थींदी ऐं असल कातिलनि खे वाखुं न कयो वेंदो तेसीं ताईं एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। गढ़ी यासीन में अगवा थी वियल दर्जी काशिफ धारे जो बाज़ियाब न थी सघियो। शटरबंद हड़ताल धरणो। दुकानदारनि जे सर ते गढ़ी यासीन शहर में कारोबार बंदि। इंडस हाईवे ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंई वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुग़वी जी बाज़ियाबी ताईं इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो जारी रहंदो। इलेक्शन कमीशन फुल बेंच जी अदम दस्तियाबी सबब तहरीक इंसाफ जे इंट्रा पार्टी इलेक्शन केस खे हिकु भेरो ॿीहर डी लिस्ट करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि नई तारीख़ जो तयन बाद बि कयो वेंदो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत ऑडियो लीक्स केस में KPJ वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं शरीक जवाबदार असद खान ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ 5 जुलाई जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। केस जी ॿुधणी एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज जी कई। अली अमीन गंडापुर हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि दाख़िल कई।
मेहड़ में कोलाची ऐं खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो छिकताण फायरिंग हिकु ॼणो ज़ख़्मी। कोलाची बिरादरी जे माण्हुनि जो मेहड़ बाईपास वटि एहतिजाजी धरणो हिकु साल अॻु क़तल थियल नियाज़ हुसैन कोलाची जे क़त्ल खां पोइ धुरियुनि में तकरार भड़की उथियो। मीरपुर माथिलो भरिसां रिक्शा ऐं ट्रक में टकर खां पोइ ॿई गाॾियूं मसूं वाह में किरी पयूं। ॻोठाणनि 3 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में कढी वरितो। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाइण तहत इमदादी कार्रवायूं जारी।